मोहम्मद कासिम ऐं राजा ॾाहर जी जंग ऐं अरबन जी फतेह। उन ई विच में राजा ॾाहर बि पंहिंजो लश्कर वठी अची वेझो थियो। मोहम्मद कासिम ॿेड़ियुनि जी पुल ॿधाए, याने पहिरीं ॿेड़ियूं किनारे सां हिक ॿिए जे पासे में बीहारिया विया ऐं पोइ उन्हनि खे लोह जा किला हणी हिक ॿिए सां ॻंढे छॾियऊं। जॾहिं दरिया जे पेट जेतिरी कतार थी तॾहिं लश्कर मंझंदि चढ़ी वेठो। पोइ सॼी कतार हिकदमि मोड़े हुन पासे वारे किनारे खे वञी लॻा ऐं लही हेठि थिया ऐं मंज़िल करे चौधारी खाई हणी वेही रहिया। उन ई हंधि धारे गजरी नाले हिकिड़ी वॾी ऐं ऊन्ही ढंढ हुई। उन ई ढंढ जे ओलहंदे ॾे अरब लथल हुआ ऐं ओभरंदे ॾे राजा ॾाहर पंहिंजे लश्कर सां लथल हो। अरबन जे दरिया लंघण जे ओचिती ख़बर ॿुधी हू ॾाढो हैरान ऐं परेशान थियो। पहिरियों राजा ॾाहर पंहिंजे पुट जैसीन खे हाथी ते चाढ़े लश्कर सां मोकिलियो, सो जॾहिं मैदान ते आयो तॾहिं अरब विकोड़े वियसि। वेढ़ लॻी पर संदसि लश्कर मारिजी वियो ऐं जैसीन पाण बि ज़रे घटि मारियो हो, पर हाथी भॼाए निकिरी वियो। पोइ मोहम्मद कासिम इरादो कयो त गजरी ढंढ लंघी हिन भर थिए ऐं राजा ॾाहर ते काहे। हिकिड़ी ॿेड़ी में टी माण्हू लंघाए हुन भर आयो। ॾाहर खे ज्योतिषीन अॻे ई ॿुधायो हो त फतेह अरबन जी आहे, सो विढ़ण खां दिलि शिकस्तो हो। ॿिन्ही लश्करनि जे विच में मेल खनपंद जो हो। राजा ॾाहर जी सिपह सालारनि जंग शुरू कई। 3 ॾींहं बराबरि जंग पे हली पर फ़ैसिलो कोन थियो। नेठि चौथे ॾींहुं सुबुह जो सवेर राजा ॾाहर 5000 सवार ऐं 20,000 प्यादा ऐं 100 हाथी वठी पाण जंग जे मैदान में आयो। पाण लश्कर जे विच में हाथी ते चढ़ियल हो ऐं तीर कमान हथ में हुस। ॿिनि बानियुनि खे 500 पारी पे ॾिनो ऐं तीर बि खयूं पे ॾिनऊंसि। उहो पोयों ॾींहुं रमज़ान महीने जी 10वीं तारीख़ हुई। अरबन खे रोज़ा हुआ। ॾाहर सां संदसि 2 पुट जैसीन ऐं ॾहर सीन गॾु हुआ। किन सिंधियुनि जी सलाह ऐं सूंह हफ़्ते अरबन जो गच लश्कर ॾाहर जे लश्कर जे पुठियां अची निकितो। पोइ अरबन ॿिन्ही तरफ़नि खां घणी काह कई। ॾाढी सख़्त जंग लॻी। राजा ॾाहर खे हिकिड़ो तीर लॻो ऐं संदसि हूदी खे बि अची बाह लॻी। हाथी टपण लॻो, विच ढंढ में विधई। राजा गप में किरी पियो, जिते कंहिं अरब तरार हणी मारे विधुसि। सिगो ई सिंध जो लश्कर भॼी वियो। राजा जे पुटनि तोड़े संदसि घर जे भातियुनि सभिनी भॼी वञी रावर जे किले में पनाह वरिती। मोहम्मद कासिम हिकदमि उन किले खे वञी घेरो कयो।